एशियाई टीमुनि जो महामेलो हाइब्रिड मॉडल तहत पाकिस्तान ऐं श्रीलंका में जारी आहे, पर मौसम जी बदिलजंदड़ सूरत हाल ऐं कोलंबो में ईंदड़ मैचुनि दौरान वधीक बरसातुनि जो इम्कान सबबि इवेंट जूं बाक़ी मैचिस पाकिस्तान मुंतक़िल करण ते गौर कयो पियो वञे। जॾहिं त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन ज़िका अशरफ बि इन सिलसिले में एशियन क्रिकेट काउंसिल जे सदर जय शाह सां राब्तो कयो आहे। ज़िका अशरफ ACC जे सदर ऐं भारतीय क्रिकेट बोर्ड जे सेक्रेटरी जय शाह सां राब्तो कयो, जंहिं दौरान PCB चेयरमैन खेसि चयो त श्रीलंका में वधीक बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे, तंहिं करे एशिया कप जूं बाक़ी मैचिस पाकिस्तान मुंतक़िल करण बाबति सोचियो वञे। हुन चयो त एशिया कप हिकु वॾो इवेंट आहे जंहिंखे बरसात सबबि मुतासिर न थियणु घुर्जे। जंहिं ते जय शाह PCB चेयरमैन खे जवाबु ॾींदे चयो त असां सूरत हाल ते गौर वीचार करे रहिया आहियूं। ईंदड़ हिकमत अमली बाबति PCB खे जल्द आगाह कयो वेंदो। ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त ACC एशिया कप जी मैचिस जी मुंतक़िली जो फ़ैसिलो ईंदड़ 24 खां 36 कलाकनि में करे सघे थो। ज़रियनि मूजिबि एशिया कप जी मैचिन जी ख़राब मौसम सबबि कोलंबो मां मुंतक़िली एशियन क्रिकेट काउंसिल लाइ ॾुखियाऊं पैदा करे छॾियूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड दंबोला शहर जे होटलनि मां मुतमइन न आहे, जॾहिं त श्रीलंका जे शहर हम्बनटोटा जे होटल इंतज़ामिया ते ब्रॉडकास्टर्स खे एतिराज़ आहे।